जिन जिन दोस्तनि हींअर रेडियो से तान कयो आहे इन आवाज़ पंध में असांजा साथी बणिया आहिनि उन्हनि मिड़नी मानाइतनि महिरबाननि खे असां पंहिंजे प्रोग्राम में भली कार कयूं था। हीउ प्रोग्राम तव्हां लाइ पेश करे थो अल्ताफ़ हसन लिगारी ऐं इन सांगीड़नि सार जे इन सफ़र में आऊं जो हम सफ़र साथी मेज़बान नाज़ जमील अहमद कोसो ऐं असांजो स्टूडियो इंजीनियर दोस्त आहे अब्दुल मजीद कटोर। सामिन प्यार प्रीत ऐं मोहब्बत में कॾहिं बि सौदो वापार नाहे हलंदो। असांजी जिन माण्हुनि सां मोहब्बत हुजे पोइ उन्हनि दिलि वारनि खां खणी असांजे प्यार जे बदिले में प्यार न मिले या वरी प्यार जे बदिले में असांखे ॾुख मिलनि दर्द मिलनि या बेवफ़ायूं पले पवनि त बि असां उन्हनि खे मयार न आहियूं ॾींदा। असांजे प्यार ऐं सचाई में का बि कमी न आहे ईंदी। साईं मुंहिंजा प्यार त नालो ई उन शइ जो आहे त सॼणनि खां मिलियल सभई दर्द खिली खणी सीने सां लॻाइबा आहिनि। जॾहिं दिलि वारनि खां असांखे एतिरा दर्द मिलनि था त बि असांजी चपनि ते उन्हनि लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि त हू सदाईं ख़ुशि हुजनि। उन्हनि जी ख़ुशी में ई असांजी ख़ुशी हूंदी आहे ऐं असां हर वक़्तु उन्हनि लाइ दुआगू रहंदा आहियूं त असांजी उन्हनि दिलि वारनि खे कॾहिं बि शाल को कोसो वाह न लॻे। शाल न कोसो वाओ लगे मुझे रसीले यार के शाल न कोसो वाओ लगे कोसो वान लगे
कटीले यार खे शाल न कोसो बाऊं लगे कोसो बान लगे तेरे तेरे तब चवा बच्चे मुझे सुरीले यार खे शाल न कोसो बाऊं लगे मुझे कहूकड़ यार खे शाल न कोसो बाऊं लगे सामिन प्रोग्राम सांगीड़ अनुसार पेश कयो पियो वञे रेडियो पाकिस्तान मिठी जे स्टूडियो। प्रोग्राम में खोड़ सारियूं अवां जूं मोहबतूं पहुतियूं आहिनि उन्हनि खे मोहबतनि जी मोट बि दोस्तनि खे ॾींदा हलूं त खारो खां यादि कनि पिया तुफ़ैल अमन जूणे जो मजने जी ढाणी खां माणिक अली चांडियो यादि कयो ऐं मिठी शहर खां यादि कनि पिया अशोक उडाणी अरविंद उडाणी कुनरी खां चोवन कुमार कोहली अनीता पारस ऐं संगीता पारस असांखे यादि कयो अवां जूं मोहबतूं पाताह खां यादि कनि पिया असांखे अजमल ऐं अकमल हाले पोटो ऐं ॾे प्यार खां मीर मोहम्मद हिंगोर जो अब्दुल हफ़ीज़ हिंगोर जो ऐं अलाह बचायो हिंगोर जो असांखे यादि कयो कान्हे जी ढाणी खां गेरो मल जसवंत कुमार ऐं अरशाद गुल यादि कयो नैणीसर खां दीवनदास जैमलाणी मिठी शहर खां ॾेवन भूराणी बि असांखे यादि रखियो साईं अवां जूं बि मोहबतूं ऐं कुर्ब। कॉलोनी खां यादि कयो असांखे घनश्याम महरो परमार साईं अवां जूं बि मोहबतूं ऐं कुर्ब साईं कॾहिं बि विसारे नथा सघूं अब्दुल मजीद जी ढाणी खां अली हसन ख़ासकेली शहबाज़ ख़ासकेली ऐं मेवा ख़ासकेली गुलज़मा ख़ासकेली यादि कयो असांखे यादि कनि पिया सगरोड जूणेजा खां प्रभु सूटड़ रमेश कुमार सूटड़ दानिश कुमार सूटड़ रोशनाबाद खां ज़ाहिद लिगारी एजाज़ लिगारी बि असांखे यादि रखियो ऐं यादि कनि पिया असांखे मिठी शहर खां रोबन महराज कान्हे जी ढाणी खां गेरोमल ऐं जसवंत कुमार सोभारो शाह न्यू खां असांखे मोहबतूं अर्पियूं आहिनि अब्दुल ख़ालिक कुंभार हेरियार खां असांखे यादि कनि पिया कैलाश कुमार परियार ऐं वासुदेव परियार नैणीसर खां असांखे यादि रखियो आहे आसिफ़ जान हिंगोर जो असगर अली उमराणी ऐं रोशन अली सांद साईं अवां जा बि कुर्ब ऐं मोहबतूं। जूणेजा खां यादि कयो निहाल जूणे जो मुहिब जूणे जो ऐं जब्बार जूणे जो मिठी खां राधाबाई अनिल कुमार रमेश कुमार ऐं अर्जन कुमार बि असांखे मोहबतूं अर्पियूं आहिनि जगदेश कॉलोनी मिठी खां यादि कनि पिया तिलोक चंद लजपत हरीश गुल ऐं जंजीर खां कीमत राय ऐं छगनलाल बि असांखे मोहबतूं अर्पियूं रमछाणी खां गंगूमल कलाणी ऐं टाभूमल बि असांखे यादि रखियो ऐं गुंगियो खां मुश्ताक नोड़ी ऐं नज़ीर अहमद नोड़ी हेरियार खां यादि कनि पिया कारो सिंह झागो ककड़ियार खां जान मोहम्मद जूणे जो मारूफ़ जूणे जो ऐं तैयब जूणे जो बि असांखे यादि कयो निहारी जी वांड खां यादि कनि पिया भलजी ईसाणी साईं अवां जूं बि मोहबतूं ऐं कुर्ब साईं कॾहिं विसारे नथा सघूं जुडे खां यादि कनि पिया अली हसन ख़ासकेली कुनरी खां इम्तियाज़ बलोच यादि कयो सिलोर मोरी खां मोहम्मद कासिम खोसो नवकोट खां मानसिंह परदेसी ऐं वफ़ा भलजी ईसाणी असांखे यादि कयो आहे गोराड़ो मां यादि कनि पिया रब नवाज़ रिंद इमरान अली रिंद ऐं दिलबर अली रिंद। यादि कयो असांखे सॼण सांगी जी वांड खां गुलाब गुल ॻोठ पूपाटियो भील खां हरीराम मोतियाणी ॻोठ हरपार खां हिजाबुद्दीन जूणे जो ॻोठ दलनि जो तड़ खां यादि कनि पिया अहमद अली दल क़ुर्बान अली दल ऐं अब्दुल रज़ाक दल यादि रखियो असांखे।
यादि कनि पिया असांखे प्रोग्राम में आमरियो खां ज़ाहिद हुसैन जूणेजो, इशफ़ाक़ जूणेजो, ख़ालिद हुसैन जूणेजो, साईं असर खां यादि कयो असांखे गेनो आरी ऐं जुमू आरी, ॻोठ दारिंदड़ो खां वफ़ा मोहन भील रतनाणी, कमलेश कुमार रतनाणी, बहादुर ऐं होतू रतनाणी असांखे यादि रखियो। सूमाराणी पाड़े सान्यासर खां मिसरी आरी, ॻोठ खारो जूणेजो खां ज़काउला जूणेजो ऐं वज़ीर अली जूणेजो। लूणियार खां यादि कनि पिया समंद अली दल, वरियाम दल ऐं दिलबर दल साईं अवांजूं बि मोहबतूं। मंदावा खां यादि कनि पिया सादिक अली शाह बुखारी, बाबू शाह बुखारी ऐं शाह मोहम्मद शाह बुखारी। नज़ीर हुसैन शाह बुखारी कुनरी खां असांखे चोवन कुमार हिकु दफ़ो ॿीहर यादि कयोसीं मोहबतूं। रोजतल खां असांजो तमामु प्यारो ॿुधंदड़ साईं पीरल ओठो यादि करे चुको। अबन जो तड़ खां गुलाम हैदर जूणेजो ऐं मिठी खां असांखे सूमरे भील बि नाहे विसारियो। ॻोठ टंडो कोलाची खां शबीर अहमद कोलाची, जमील अहमद कोलाची ऐं मोहम्मद अज़ीम कोलाची ऐं फेरोज़ कोलाची बि असांखे मोहबतूं अर्पियूं आहिनि। ॻोठ आमरियो खां ज़ाहिद हुसैन जूणेजो, इशफ़ाक़ जूणेजो, शौकत सूमरो ऐं वफ़ा वाहिल जूणेजो यादि कयो। ॻोठ मिठो खान लुंड खां रजब अली लुंड, एहसान जान लुंड बि असांखे यादि रखियो। ढिलांछो खां पूंजो मल ऐं जसवंत कुमार, नेबाड़ो खां कुर्बान अली गज्जू ऐं यादि कनि पिया असांखे हथुंगो खां उमर खाड़क ऐं फांघारियो खां यादि कयो असांखे फ़क़ीर मौला बख़्श मंगरियो। यादि कनि पिया ज़िले ठटे खां शमसुद्दीन गाबार। ॻोठ होत खान शाहाणी दादू खां यादि कयो असांखे अबू बकर शाहाणी। मीरपुर ख़ासि खां असदुल्ला संजराणी ऐं महिराण चौक बदीन खां यादि रखियो असांखे मोहम्मद रफ़ीक मल्हा। कढण खां वफ़ा अल ॾिनो जमाली यादि कयो असांखे। यादि कनि पिया नौशरो फ़िरोज़ खां महरम अली मशहूरी ऐं छाछरो खां अल ॾिनो गजू ऐं नंगर पारकर खां यादि कयो असांखे फ़क़ीर याकूब राजड़। यादि कनि पिया असांखे दोस्त ॻोठ आलू जूणेजो खां असांजो साथी हमदर्द हुज़ूर बख़्श जूणेजो ऐं गोराड़ो खां रबनवाज़ रिंद, सुहारो अली रिंद ऐं अब्दुल शकूर रिंद। नऊं कोट खां चौधरी गुलामुल्ला यादि रखियो। महिराण चौक बदीन खां यादि कनि पिया रफ़ीक मल्हा। ॻोठ खमू जूणेजो खां लखा ॾिनो जूणेजो। सांगी फरो खां सूमार मेमण बि असांखे नाहे विसारियो। अवांजूं बि मोहबतूं ऐं कुर्ब यादि कनि पिया असांखे नबीसर रोड खां नंदलाल मेघवाड़, कुनरी खां लतीफ़ खोसो, ईदल खोसो यादि रखियो असांखे। ऐं यादि कनि पिया असांखे वागडई लॻ समन सरकार खां रज़ा मोहम्मद खोसो ऐं ज़ाहिद रज़ा खोसो। साईं अवांजूं बि मोहबतूं ऐं कुर्ब यादि कनि पिया असांखे शादीलाल खां सूमार गोरचाणी, पंगरियो बाईपास खां शेर मोहम्मद खोसो, वावड़ी दूरा छाछरो खां यादि कनि पिया असांखे महबूब सागर नोड़ियो। अवां सभिनी असांखे यादि रखियो अवांजूं मोहबतूं। ऐं हाणे अवांजे समाइतनि जे नाव कयूं था प्रोग्राम जी ही पेशकश। विसारण सन को विसरे।
में यादि कनि पिया असांखे रोशनाबाद खां ज़ाहिद लिगारी, रिज़वान लिगारी, अलाह बचायो लिगारी खां असांखे यादि कयो, नबी बख्श लिगारी ऐं रियाज़ लिगारी, शादीलाल खां सूमार गोरचाणी असांखे यादि रखियो आहे। ऐं यादि कनि पिया असांखे नंकर पार्कर खां चनेसर थेबो। साईं अवां जूं बि मुहबतूं ऐं कुर्ब लूणियार खां यादि कनि पिया मेहर अली सांद, मुनवर अली सांद, मुज़फ़र अली सांद, परवेज़ अली सांद। ऐं चेल्हार खां यादि कयो वफ़ा हरीश कुमार खेताणी। ॻोठ भाडारो जूणेजो खां यादि कनि पिया शहबाज़ अली जूणेजो, जेकमाबाद खां शौकत अली जखराणी ऐं रहमत अली जखराणी यादि कयो असांखे। राजवा बदीन खां यादि कनि पिया वफ़ा मनवर जमाली। ऐं नबीसर रोड खां यादि कयो अहमद अली ख़ासकेली, कुर्बान अली ख़ासकेली। सिलोर मोरी खां वफ़ा ज़फ़र अली गिशकोरी। ऐं सिलोर मोरी खां ई असांखे यादि कनि पिया मोहम्मद कासिम खोसो। अबन जो तड़ खां यादि कयो असांखे वफ़ा अब्दुल समंद जूणेजो ऐं मुबशर जूणेजो। ऐं सायासर खां असांखे यादि कनि पिया लाल चंदारी। में असांखे मोहबतूं अर्पियूं आहिनि सांगी जे तड़ खां चेतनलाल हमीराणी, खोसकी खां इरफान अली अहमदाणी, लूंडार खां यादि कनि पिया सावण मकवाणू, सजण मकवाणू। ऐं लुणियार खां यादि कयो सिकाइल सुभान सांद, अब्दुल शकूर सांद ऐं अकबर सांद। होथियर खां यादि कनि पिया सुनील सूजाणी, अरुण राठौड़ ऐं छगनलाल कूपाटियो खां हरीराम मोतियाणी, ईसरचंद ऐं पहलाज सिंह यादि कयो असांखे। पधरियो स्टाफ खां मुज़फ़र अली सांद ऐं मेहर अली सांद ऐं दीन मोहम्मद सजण सांद बि असांखे यादि रखियोसीं तव्हांजो मुहबतूं ऐं कुर्ब यादि करण लाइ।